साथियों, जिए सिंध जिए पूरे तमाम हाँ प्रोग्राम जो अज अस हर्फ के तरफा ये जावेद राजपर के किताब जी जो अभ्यासी वहक के नाले से अज मुरतब किया है। आऊँ हर्फ के प्लेटफार्म ता सभी आयल दोस्तन मुख्तलिफ तरक्की पसंद सोच रखंदड़ शागिर्दन लेखकन ऐं सियासी वर्करन के आऊँ हर्फ के तरफा खुश आमदीद चवां थो जेके इन प्रोग्राम में अॼोकी वहक में असां सां शरीक थिया आहिनि। जावेद जो राजपर साहब जो ही किताब जो है सियासत फ़िक्री अवसर ऐं नज़रिया, यो टोटल 522 सुफ़न ते मुश्तमिल हिकिड़ो दस्तावेज़ चऊंसि, डॉक्यूमेंट चऊंसि, मुश्तमिल है। जिनजो पहिरियों हिस्सो जो है वो है सियासत, वो 106 सुफ़न ते मुश्तमिल है। बो जो पोर्शन है फ़िक्री अवसर, वो 309 सुफ़न ते मुश्तमिल है। जो टियों पोर्शन है नज़रियन वारो, वो 101 सुफ़न ते मुश्तमिल है। सो हाँ पाण बाकायदा जो कि इन प्रोग्राम की जगह शुरुआत करूँ था, सब का पहिरीं आऊँ इन अभ्यासी वहक में ॻाल्हाइण लाइ प्रोफेसर अहमद ख़याम के सॾु कंदुसि त हू अची पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करे। साईं प्रोफेसर अहमद ख़याम। मेहरबानी डॉक्टर साहब तव्हांजी। सच पुछो तो मुझे लाइ ये तमाम वही एजाज़ की गाल है। तो एडा वॾा माण्हू मूंखे प्रोफेसर सॾनि मां प्रोफेसर आहियां कोन, असिस्टेंट प्रोफेसर आहियां अञा उहिदे जे हवाले सां, ऐं पंहिंजे नाले सां लिखंदो बि कोन आहियां कॾहिं तव्हांखो प्रोफेसर आहियां। पर तव्हांजी सभिनी महिरबानी, हर्फ जी तमामु वॾी महिरबानी जिन हीउ हिकिड़ो ॾाढो वक़्ताइते क़िस्म जो हिकिड़ो सेशन हिते मुनक़िद कयो आहे। असां इहा एक्सपेक्ट कयो पे त हिन क़िस्म जा सेशन जेके हिन क़िस्म जे ज़ख़ीम किताब ते थियणु घुरिजनि, उहे सॼी सिंध में थियणु घुरिजनि। ऐं ॾाढी ख़ुशी थी त इहो जेको हैदराबाद में दोस्तनि हिन जेको आहे किताब ते सेशन रखियो ऐं आगाज़ हैदराबाद मां ई थियो। यकीनन हिन क़िस्म जूं जेके फ़िक्री वेहकूं ऐं निशस्तूं जेके आहिनि, अभ्यासक वेहकूं, हे ॿियनि शहरनि में बि थींदियूं ऐं उतां बि दोस्तनि जो लिखत में गॾोगॾु जेको स्पीचिस में जेको मवाद आहे उहो ज़रूरु साम्हूं ईंदो। ऐं मां हिन मौक़े ते पंहिंजे दोस्त जावेद राजपर खे जेको मुंहिंजो साथी बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, उनखे दिली मुबारकबाद पेश कंदुसि त हुन पंहिंजे ज़िंदगीअ जे जेका बि हुनजी ज़िंदगी हिन वक़्त ताईं उमिरि आहे उनखे ॾाढो सजायो कयो आहे, उनखे ॾाढो सफल कयो आहे, ख़ासि तौर ते सिंध जे नौजवाननि जे लाइ। ऐं सिंध में जेको तरक़ी पसंद फ़िकिर आहे उन जे वाहपे जे लाइ, उनखे वधाइण जे लाइ पोइ उहा का अमली कोशिश हुजे, उहा का त जेको आहे ॻाल्हाइण में या कलाम जी या का जेको आहे गुफ़्तगू जो मामिलो हुजे या लिखत या तहरीरी अंदाज़ हुजे, उन में जावेद राजपर पंहिंजे पाण खे भरपूर तरीक़े सां पंहिंजो पाण मञायो आहे। ऐं हिन हस्तीअ जे अणहूंद जे खेॾ में हुन पंहिंजे हूंद खे जेको आहे क़ाबू कयो आहे। इहा ॾाढी हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ऐं उत्साहिक ॻाल्हि आहे असां सभिनी जे लाइ। मां पंहिंजी ॻाल्हि छो त मां पहिरियों जेको बि मुक़ररु ईंदो आहे त उन ते इहा ज़िमेदारी थींदी आहे त उहो किताब जो जेको मुख़्तसिर तारुफ़ आहे उहो ज़रूरु रखे, छो त काफ़ी दोस्तनि जिन किताब पढ़ियो आहे उहे त तमामु ज़बरदस्त, पर जिन दोस्तनि न पढ़ियो आहे त उन्हनि खे बि ज़रूरु ख़बर पए त हिन किताब में कॉन्टेंट्स आहिनि छा ऐं कहिड़नि कहिड़नि हिसनि ते हीअ किताब आहे। ऐं पोइ मां मुख़्तसिर पंहिंजी ॻाल्हि रखंदुसि, छो त मूं जे साम्हूं असां ॾाढा सीनियर ऐं ॾाढा वॾा माण्हू दोस्त ॻाल्हाइण वारा वेठल आहिनि ऐं पंहिंजी मौक़िफ़ ज़रूरु रखंदा ऐं ॾाढो सघारो मौक़िफ़ हूंदो। ऐं जामी साहब असांजो उस्ताद आहे। हीअ जेके बि असां लफ़्ज़ ॻाल्हाइण जहिड़ा, लिखण पढ़ण जहिड़ा थिया आहियूं त साईं जन जे बदौलत थिया आहियूं। अॼु संदन जनम ॾींहुं बि आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी त जो के ॾींहं ते पाण सभु गॾु थिया आहियूं। किताब जो तारुफ़ हूअं त सिधो सऊं जेको उनवान मां ज़ाहिर आहे, सियासत ऐं उन जी फ़िक्री ओसर ऐं नज़रिया।
इहो पंहिंजे पाण में ॾाढो हिकिड़ो गहरो जेको उनवान आहे, इहो सादो उनवान कोन्हे को। मिसाल जे तौर ते असां जेकॾहिं चऊं सियासत, त पोइ उन जे लाइ असां वटि हज़ारे क़िस्म जा थियोरेटिकल फ्रेमवर्क्स ठहनि था। जेकॾहिं कंहिंजो सियासी तौर ते नुक़्ते नज़र राइट साइड सां या साॼीअ दौर सां बीठल आहे, त यकीनन हू इन सॼे जेको हुनजो पस मंज़र आहे उनवान जो, उनखे उन पंहिंजे जेको थियोरेटिकल पंहिंजो स्ट्रक्चर आहे या जेका थियोरेटिकल फ्रेमवर्क आहे उन ते खणी ईंदो। ऐं जेकॾहिं कंहिंजो मॉडरेट आहे या दरमियानो आहे या सोशलिस्ट डेमोक्रेटिक टाइप जो जेकॾहिं कंहिंजो नुक़्ते नज़र आहे, त यकीनन इन सॼे मकालमे खे जेको जावेद लेफ्ट जे पॉइंट ऑफ व्यू खां खयो आहे, उहो यकीनन पंहिंजे मरकज़ी नुक़्ते नज़र खां उहो खणंदो। ऐं जेका ॻाल्हि 2-3 ॾींहं अॻु में डॉक्टर वहीद साहब, डॉक्टर हमीद साहब पंहिंजे हुन में आर्टिकल में लिखी आहे, त हिकिड़े नुक़्ते नज़र सां मख़सूस नुक़्ते नज़र सां लिखियलु हिकिड़ो किताबु आहे। मां सम्झां थो त दुनिया में जेकॾहिं को बि एनालिटिकल या तज्ज़ियाती कमु थींदो, त उहो ज़रूरु कंहिं न कंहिं थियोरेटिकल फ्रेमवर्क जे तहत ई थींदो। उनखे असां उन शख़्स जी जेका सब्जेक्टिविटी आहे उन खां मुकमल तौर ते आज़ादु कोन करे सघंदासीं, हुजण बि न घुरिजे। मुंहिंजे ॻाल्हि जो हिकिड़ो पहलू उन ते बि आहे, पर उनखां पहिरीं मां हिन किताब जो मुख़्तसिर तारुफ़ पेश कंदो हलां। त हिन किताब जेको बुनियादी तौर ते सियासत जी तारीख़ बि आहे, ऐं उन सां गॾोगॾु सियासत जी जेको छेद आहे नज़रियाती फ़िक्री ओसर जो, रियासत जो सॼे जो सॼो जेको तारीख़ी तज्ज़ियो आहे, उनजो बि हिकिड़ो रिकॉर्ड करण जी कोशिशि कई वई आहे। हिन में 3 भाङ आहिनि। पहिरियों भाङो सियासत ते आहे, उनजो उनवान सियासत आहे, सियासत छा आहे, सियासत छो, ऐं जेको आहे जमहूरियत खां वठी सियासी पार्टीअ ताईं जेको सॼो बहस आहे, त सियासत ऐं पोइ उनजो ज़रूरतूं ऐं उन जा रद्द ऐं माण्हुनि जा एतिराज़ ऐं पोइ उन जा तरीक़ेकार, मुख़्तलिफ़ पहलू जेके नुक़्ते नज़र उहे सभिनी उन में आणण जी कोशिशि कया। पोइ आख़िर में जेका रियासत जी तारीख़ जी ओसर ताईं जेको हलियो थो अचे, उनखां पोइ उन ई में जेको ॿियो हिसो आहे उहो आहे फ़िक्री ओसर। छो त हाणे जॾहिं असां सियासत जी वज़ाहत करे था अचूं, त पोइ असांखे उहा रिवायत खणणी पवंदी जंहिंमें असांजी उनजे जेको आहे पंहिंजे ग़ुलामदाराणे दौर खां वठी ऐं जदीद जेको पोस्ट मॉडर्न दौर जंहिंखे असां चऊं था, उन ताईं जेका इंसान जी फ़िक्री ओसर थी आहे सियासी नुक़्ते नज़र खां, उन जे हवाले सां छा थियो आहे, छा वियो आहे, छा वापरियो आहे। ऐं उन में ग़ुलामदारी जी रियासत आहे, शहरी रियासत, सल्तनत, उनखां पोइ यूनानी फ़िक्र ऐं यूनानी रियासत ऐं जागीरदारी, सरमायादारी, सेक्युलरिज़म, रोशन ख़याली, आज़ाद ख़याली, इहे सभु जेके रिवायतूं आहिनि, जेके मां हिकिड़ो ॿियो ज़रूरु हिते ॻाल्हि कंदुसि त हिकिड़ो ॿियो ॾाढो भलो किताबु आहे एंड्रयू हेवुड जो, जेको पाण जावेद बि हिते हिन ई किताब में जेको आहे हुनजो ज़िक्र कयो आहे। एंड्रयू हेवुड जो जेको किताबु आहे पॉलिटिक्स एंड पॉलिटिकल आइडियोलॉजीज़, उन में ऐं जावेद राजपर जे किताब में जेको फ़र्क़ु आहे उहो अकेडमिक ऐं एनालिटिकल नोयत जो आहे। एंड्रयू हेवुड जे किताब में तव्हांखे पॉलिटिकल आइडियोलॉजीज़ खां वठी लिबरलिज़म ते, सोशलिज़म, कंज़र्वेटिज़म ऐं नेशनलिज़म, फाशिज़म, पॉपुलिज़म, इन्हनि सभिनी नज़रियनि जो तव्हांखे अहवाल मिलंदो, पर उहो सिर्फ़ु अहवाल ताईं महदूद हूंदो। हुन कोट कयो आहे त कहिड़े नज़रिए जा कहिड़ा एलिमेंट्स आहिनि, उन जा एग्ज़ाम्पल ॾियण जी कोशिशि कई आहे। पर उन में जेका हिकिड़ी सियासी वर्कर जे हैसियत सां मां जेकॾहिं ॾिसंदुसि त खोट आहे, त उन में जेको राइटर जो सेल्फ पर्सपेक्टिव आहे या हुनजो जेको नुक़्ते नज़र आहे, जेको थियोरेटिकल फ्रेमवर्क जेको हुनखे रखिणो हो उन कोन ॾिनो आहे, उहो अकेडमिक आहे। माना असां हुनखे रेफरेंस जे तौर ते हिकिड़ी डिक्शनरी जे तौर ते रखी सघूं था त लिबरलिज़म छा आहे, हुन जा एलिमेंट्स कहिड़ा आहिनि, कॉन्स्टिट्यूशनलिज़म छा आहे ऐं इंडिविजुअलिज़म छा आहे, आइनियत छा आहे, हक़ छा थींदा आहिनि, इहे सभु असां हुनखे ॾिसी सघूं था। पर असांखे इहा ख़बर कान थी पइजी सघे त एंड्रयू हेवुड जो ज़ाती तौर ते लिबरलिज़म जे हवाले सां नुक़्ते नज़र छा हो। जेतोणीकि को ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त ज़ख़ीम किताबु आहे। ऐं ख़ासि तौर ते उन किताब जी जेका ॾाढी भली ॻाल्हि मूंखे लॻियो आहे त जेको उन ते स्केल ठहियलु आहे पॉलिटिकल आइडियोलॉजीज़ जो, जंहिंखे असां सियासी धाराऊं चवंदा आहियूं,
उहो ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां सम्झायल आहे, जंहिंमें हुन लकीर कढी ऐं मुख़्तलिफ़ नज़रियनि जो जेको बीह कावा ॿुधाई आहे त कहिड़ा पॉलिटिकल जेके कहिड़ियूं पॉलिटिकल आइडियोलॉजीज़ जेके सेंटर ते थियूं अचनि, कहिड़ियूं पॉलिटिकल आइडियोलॉजीज़ मॉडरेट राइट ते थियूं अचनि, कहिड़ियूं एक्सट्रीम राइट ते थियूं अचनि या फार राइट ते थियूं अचनि, कहिड़ियूं मॉडरेट लेफ्ट ऐं कहिड़ियूं एक्सट्रीम लेफ्ट ते थियूं अचनि। इहो जेको पॉलिटिकल स्पेक्ट्रम जो हुनखे ॿुधाइण जो ऐं सम्झाइण जो जेको तरीक़ेकार आहे उहो ॾाढो जानदार ऐं शानदार आहे, पर हुनजे बावजूद बि हू छो त हिकिड़ो जंहिं हुन नुक़्ते नज़र सां ॻाल्हि रखी आहे उहो हिकिड़ो अकेडमिक नुक़्ते नज़र रखियो आहे, तंहिंजे करे हू इन्हनि ॻाल्हियुनि खां वांझियल आहे त हुन में हू पंहिंजो को पर्सपेक्टिव ॾेई सघे। घणनि दोस्तनि खे हिन ते एतिराज़ थी सघे थो त जॾहिं तव्हां को बि उनवान लिखो था त कोशिशि करे, घणनि दोस्तनि जो ख़्यालु इहो हूंदो आहे त तव्हां हुनखे जीअं शयूं आहिनि तव्हां उहे बयानु कयो। जेकॾहिं जीअं शयूं आहिनि ईअं ई बयानु करणियूं आहिनि त पोइ अॼु ई गूगल जो दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, माण्हुनि वटि हिकिड़े क्लिक ते सभु शयूं अची सघनि थियूं ऐं हू दुनिया जे सभई ॿोलियुनि में ट्रांसलेट बि थी सघनि थियूं। उन ते पोइ किताब लिखण जी ऐं किताब लिखी उन ते महिनत करे छपाइण जी का बि ज़रूरत कान्हे का। तंहिंजे करे इहा ॻाल्हि त उन ते ज़रूरु को न को जेको थियोरेटिकल फ्रेमवर्क आहे उहो ज़रूरु हूंदो, ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं उहो माण्हू लिखण वारो जेकॾहिं को कंहिं पॉलिटिकल पार्टी जो मेंबर आहे या को पॉलिटिकल वर्कर आहे, पॉलिटिकल एक्टिविस्ट न पर जेकॾहिं पॉलिटिकल वर्कर आहे त उहो ज़रूरु जेको पंहिंजे नुक़्ते नज़र सां उन शइ खे पेश कंदो, उन ते बहस ज़रूरु थींदा, दलील ज़रूरु थींदा, जेका एंटीथीसिस उन जे मुक़ाबले में ज़रूरु ईंदी, उन ते ज़रूरु सुवाल उथंदा, एतिराज़ उथंदा, पर उन जो मतिलबु इहो कोन्हे को त असां उनखे पाबंद करे छॾियूं त तव्हां जेको बि लिखो सो विच थोरो थी लिखो ऐं उन में तव्हां पंहिंजो जेको पर्सनल जेका अंडरस्टैंडिंग आहे उहा पंहिंजी न ॾियो। टियों जेको किताब जो ॿियो जेको फ़िक्री ओसर आहे ऐं उन खां पोइ जेको टियों आहे हिन जो पार्ट किताब जो उहो आहे सियासी नज़रिया। उन में इहे ई जेके नज़रिया जेके एंड्रयू हेवुड ॾिना आहिनि, निराजत ऐं माहौलियात ऐं औरत आज़ाद, क़ौम परस्ती, लिबरलिज़म, समाजवादियत ऐं यूटोपियन सोशलिज़म वग़ैरह अहिड़नि नज़रियनि ते जेको आहे हुन पंहिंजो छेद ॾिनो आहे। मूंखे जेका हिन किताब में हिकिड़ी ॾाढी हसीन रिवायत जेका शुरू थी आहे, थी सघे थो त या मुंहिंजी कम इल्मी हुजे या कज फ़हमी हुजे, पर सिंध जे हिन वक़्त ताईं जेतिरा बि किताब फ़िक्री नोयत जा, अदबी नोयत जा असां पढ़िया आहिनि, उन में असांखे मौज़ूअनि ते मौज़ूआती बहस ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो मिलंदो आहे, पर उन में हिकिड़ी खोट जेका सॼी उमिरि सां पे महसूसु कई आहे त उहो मवाद जंहिं किताब मां खयल हूंदो आहे या जंहिं सोर्स खां खयल हूंदो आहे उनजो असांखे न किथे का साइटेशन मिलंदी, न उनजो असांखे को आख़िर में रेफरेंस मिलंदो त हीउ तव्हां आख़िरकार मवाद खयो किथां आहे। ऐं ॿिए पासे वरी ईअं बि थींदो आहे त अक्सर जेके साइंस जा दोस्त शागिर्द आहिनि या जेके रिसर्च कनि था उनखे ख़बर हूंदी त जॾहिं असां थीसिस रिसर्च जी या का रिसर्च जो पेपर लिखंदा आहियूं त पोइ उन में साइटेशन हिक ॿिए जे मथां सथी न वेंदा आहियूं। मिसाल जे तौर ते पॉलिटिकल आइडियोलॉजीज़ कीवर्ड्स आहिनि त पॉलिटिकल ते असां अलॻि जेको आहे मवाद खणी ईंदासीं या टुकड़ा टुकड़ा करे कंहिंजो पुछ कंहिंजी मुंडी खणी अची हणंदासीं, केॾीमहिल कंहिंजो को पेट अची हणंदासीं, केॾीमहिल टंग, केॾीमहिल ॿांह हणी मिड़ई पंहिंजी ॻाल्हि खे सपोर्ट करण जे लाइ किथां न किथां साइटेशन असां ॾींदा आहियूं अचे। पर उहे जेके थियरीज़ जेके थीसिस वग़ैरह अचनि था उन्हनि में वॾे में वॾो इशू हूंदो आहे त उन में जेका फ़िक्री कनेक्टिविटी आहे या जेका थाट जो तसलसल आहे उहा रही कोन सघंदी आहे ऐं उनजो नतीजो निकिरंदो आहे त जेको पढ़ंदड़ आहे उहो उन ॻाल्हि खां मुकमल तौर ते वांझिजी वेंदो आहे त हिन में तव्हांजी पंहिंजी कहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इहे सभु हुन ई चयूं आहिनि त पोइ तव्हां हिन में पंहिंजो जेको इनपुट ॾियणु था चाहियो आख़िरकार छा आहे। तंहिंजे करे हीउ जेको किताब आहे हिन जी सूंह बुनियादी तौर ते हिकिड़े हवाले सां इहाब आहे त हिन में जेतिरा बि रेफरेंसिस आहिनि उहे न सिर्फ़ु साइट थियल आहिनि पर उहे साइट थियण सां गॾोगॾु उनजी बिब्लियोग्राफी बि आहे, उन्हनि खे कोट बि कयो वियो आहे, न सिर्फ़ु कोट कयो वियो आहे पर उन सां गॾोगॾु हर जेका जिते जिते बि साइटेशन आहे उते हिन राइटर जो पंहिंजो बहस आहे, उनजी पंहिंजी एनालिसिस आहे, जेका बि आहे हुनजी जेका बि हुनजे थियोरेटिकल फ्रेमवर्क जे तहत आहे, ज़ाहिर आहे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट नुक़्ते नज़र सां जेको बि हुनजो
जेको फ्रेमवर्क बीहे थो उन ते हुन इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे परखण जी कोशिशि कई शुरू खां वठी आख़िर ताईं इहो साॻियो ई तसलसुल आहे। हिकिड़ो ॿ जायूं शायदि कहिड़ियूं हूंदियूं जिते कंहिं उनवान जे मुतालिक़ 5 या 6 मुसलसल साइटेशन्स गॾु ॾिनियूं वयूं हूंदियूं जिन में का कनेक्टिविटी जो या कोई एक्सप्लेनेशन जो इशू हूंदो त हूंदो, जिन त घणे भाङे अहिड़ी का जेका ॻाल्हि आहे उहा कान्हे। ॿी जेका हिन किताब जो जेको मुहाग लिखियो आहे साईं जामी साहब लिखियो आहे, किताब अचण खां पोइ ज़ाहिर हर को पढ़ंदड़ इहो चाहींदो आहे त किताब छपजण खां पहिरां बि असांजे नज़र मां मुसवदो गुज़रियो, असां सम्झो पिए त जॾहिं हीअ किताब अची वेंदो त असां पंहिंजो नुक़्ते नज़र लिखंदासीं, पर जॾहिं जामी साहब जो मुहाग हिन किताब में पढ़ियोसीं सच पुछो त उहा जेका ख़्वाहिश हुई त असां हिन ते शायदि कुझु लिखी सघूं था उहा बि असांजी पूरी थी वई, छो त जेके बाक़ी रहियल पासा हुए जामी साहब पूरा करे छॾिया आहिनि। घणा जेके बहस जेके थियणा हुआ ऐं जेके सुवाल उथणा हुआ उहे जामी साहब कया आहिनि, उन्हनि ते उकलायो आहे। कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन ते इतफ़ाक़ करे बि सघिजे थो, कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन ते ख़ुदि राइटर सां बि इतफ़ाक़ नथो करे सघिजे, ज़ाहिर आहे हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे, पर सुठी ॻाल्हि इहा आहे त जेको बहस आहे उहो हेठि लहे ऐं इन बहस ते मां चवंदुसि त रुॻो फ़िक्री वेहकूं न थियनि, पर जिन दोस्तनि खे इन्हनि बहसनि ते पंहिंजा ऑब्जेक्शन्स आहिनि उहे किताबनि जे सूरत में अॻियां अचनि या घटि में घटि मज़मूननि जे सूरत में अॻियां अचनि त जीअं उहो बि जेको पॉलिटिकल डिस्कोर्स आहे उहो असांजे आम माण्हू ताईं पहुचे त अल्टरनेटिव ओपिनियन हिकिड़ो ही बि आहे, छो त असांखे इन क़िस्म जे सघारे जेको मुदलिल तरीक़ेकार आहे सियासत जो उनजी तमामु घणी ज़रूरत आहे। असां ॾिसूं था त असां वटि हिन वक़्त ताईं जेको पॉलिटिकल लिटरेचर आहे उहो जेके डिस्कोर्स त ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं ख़्याल आराई बहितरीन आहे, उन में जेका दलील आहिनि ॾाढा भला आहिनि, पर उन में जेका उहा रिवायत आहे स्कॉलरली रिवायत जंहिंखे मां चवां थो त उन में उहे जेके रेफरेंसिस ॾिजनि उनखे साइट कजे, उन्हनि ते बहस कजे, जेको आलमी फ़िक्र सां पंहिंजे पाण खे कनेक्ट कजे, उहो ॾाढो बुनियादी इशू पे रहियो आहे। कुझु दोस्तनि ॾाढा सुठा कम बि कया, मिसाल मूं कोट कंदो आहियां कामिड मसरूर खे माहौलियात जे हवाले सां जेका या जेॾीमहिल ही असांजे मथां कोविड जी वबा लथी त उनजे हवाले सां जॾहिं हिननि कुझु पेपर लाथा पे त उन्हनि में ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो इहो ई साॻियो जेको स्कॉलस्टिक क़िस्म जो डिस्कोर्स हो जेको मां पाण मसरूर शाह खे बि चवंदो रहियो आहे त तव्हां हिननि खे किताबी शिकिल में आणियो त जीअं असांजे सिंध में किताबनि खे सिर्फ़ु ॻाल्हियुनि जो ॻोठ करे पेश न कयो वञे, पर उनखे दुनिया जे डिस्कोर्स सां ॻंढण जे लाइ उन जा जेके माख़ुज़ात आहिनि हुन सां कनेक्ट थियनि, उन्हनि ते बहस लहे हेठि, छो त इहो अॼु खां पहिरीं सिंध में इहा रिवायत तमामु घटि रही आहे। तमामु जैद क़िस्म जा असां वटि राइटर्स रहिया आहिनि, तमामु बहितरीन एनालिस्ट असां वटि रहिया आहिनि, बहितरीन थियरिस्ट असां वटि रहिया आहिनि, पर माना इहा हिकिड़ी ॾाढी न चवण जहिड़ी ॻाल्हि आहे त असां हुन जेको स्कॉलस्टिक जेका तसलसुल आहे उनखे न खणी सघिया आहियूं ऐं हीअ किताब उन घटि में घटि उहा जेको पैमानो आहे उन ते ॾाढो सुहिणे तरीक़े सां पूरो लहे थो। हिकिड़ो जेको जामी साहब बि इन ॻाल्हि ते लिखियो आहे ऐं मां बि उन ते जेका ॻाल्हि ॿोल रखण थो चाहियां, जेका कामरेड पाण किताब में लिखिया विया आहे त छा जेको माण्हू सियासी आहे छा उन जे लाइ ज़रूरी आहे त हू कंहिं सियासी पार्टीअ जो मेंबर हुजे। हिकिड़ो त ॾाढो ख़ूबसूरत बहस आहे त माण्हू गैर सियासी आहे कोन। महिरबानी जी जी हाँ, इहा ॻाल्हि त छा वाकई बि माण्हू गैर सियासी आहे, छो त समाज जो तानी पेटो मुआशियात ऐं सियासत सां अहिड़ो जुड़ियल आहे, अहिड़ो ॻंढियल आहे त समाज सियासत ऐं मईशत जे तस्वरनि खां आज़ादु थी ई कोन थो सघे। जेकॾहिं उन्हनि खां असां उनखे ॿाहिरि कढी छॾियो त पोइ समाज रहंदो ई कोन्हे। उन में ॿिया फैक्टर्स बि थींदा, पर सियासत ऐं मईशत ख़ासि तौर ते सियासत बि, छो त उनजो जेको गवर्निंग फैक्टर आहे, मईशत जो जेको गवर्निंग फैक्टर आहे उहो सियासत आहे, तंहिंजे करे माण्हू गैर सियासी नथो थी सघे। पर कामरेड जावेद सां जेको मूंखे हल्को नंढो इख़्तिलाफ़ आयो आहे त छा हर उहो माण्हू जेको पंहिंजे पाण खे गैर सियासी थो चए छा उहो गैर सरकारी आहे।
मां सम्झां थो त जेको टर्म सरकार आहे ऐं जेको सरकारी लफ़्ज़ जो इस्तेमालु आहे हिते इहो सूंहे नथो। पॉलिटिकल वर्कर जे तौर ते उनखे असां सम्झूं या सियासी कारकुन जे तौर ते उनखे असां सम्झूं, उहो अलॻि मामिलो। अञा बि हिकिड़ो नओं टर्म जेको असां वटि पुठियनि कुझु ॾहाकनि खां हले पियो आहे, पॉलिटिकल एक्टिविस्ट। त पॉलिटिकल एक्टिविस्ट हर उथंदड़ उभिरंदड़ इशूअ ते उथी बीहंदो या उथी बीहंदी ऐं उन ते पंहिंजो एक्टिविज़म ॾींदो ऐं उन मामले खे हल कराइण जी कोशिशि कंदो, अवेयरनेस ॾींदो, रेज़िस्टेंस ॾींदो, पर उहो कंहिं सियासी पार्टीअ जो मेंबर कोन थी सघंदो या थियणु कोन चाहींदो। मुंहिंजो जेको एतिराज़ आहे इन ॻाल्हि ते इहो आहे त छा हिकिड़ो पॉलिटिकल एक्टिविस्ट कंहिं पॉलिटिकल वर्कर जे बराबरि थी सघे थो? मुंहिंजी अदना राय आहे थी चए त जेको पॉलिटिकल वर्कर आहे उहो जीअं त हिकिड़े तमामु वॾी मेन स्ट्रीम सां लाॻापियल आहे, उहो इंडिविजुअलिज़म जो शिकार कोन्हे को, उहो पंहिंजे ज़ाती पसंदि ऐं नापसंदि जो शिकार कोन्हे को, ऐं जीअं त हू हिकिड़ी मदर ऑर्गेनाइज़ेशन सां हू गॾिजी हले थो, इन जे करे हू पॉलिटिकल एक्टिविस्ट खां वधीक कलेक्टिव सोच रखे थो ऐं उन खां वधीक जेका तरक़ी पसंदाणी ऐं जेका फ़िक्री पुख़्तगी जेका उन में पॉलिटिकल वर्कर में उहा थिए थी। पर हाणे हिकिड़ो माण्हू पॉलिटिकल वर्कर थी सघे थो, ॿियो माण्हू पॉलिटिकल एक्टिविस्ट थी सघे थो, इन जो मतिलबु इहो कोन्हे त जेको माण्हू पॉलिटिकल वर्कर न आहे उहो रूबरू सरकारी माण्हू आहे। छो त जेको असांजी माना आहे असांजे हिन में बरे सग़ीर में सरकार जो माण्हू हुजणु या सरकारी माण्हू हुजणु कंहिं माण्हूअ जे लाइ हिकिड़ो ॾाढो जेको गलीज़ तानो आहे ऐं इहो सरकारी जेको लफ़्ज़ आहे इहो न थियणु घुरिजे। छो सरकारी ऐं दरबारी असां कंहिं चङे माण्हू खे कोन तसवर कंदा आहियूं। हाँ, उन जे लाइ हिकिड़ो थी सघे थो त मुतहरिक सियासी या गैर मुतहरिक सियासी इहो टर्म इस्तेमालु थी सघे थो, पर हिन में घटि में घटि सरकारी इस्तेमालु न थिए। मां सम्झां थो त वक़्तु तमामु थोरो आहे, ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। मां पंहिंजी ॻाल्हि इहा कंदुसि त हीउ जेको किताबु आहे नौजवान वधि खां वधि पढ़नि, न सिर्फ़ु पढ़नि पर हिन क़िस्म जूं फ़िक्री जेके सेशन्स आहिनि उहे मुक़ररु जेको आहे मुनक़िद कनि ऐं न सिर्फ़ु मुनक़िद कनि पर उन ते जेकॾहिं हुननि खे के इख़्तिलाफ़ आहिनि त उहे डिस्कोर्स जे सूरत में हेठि लाहिनि ऐं उहे लिखत जे सूरत में अचणु घुरिजनि ऐं असां सभु उनखे गॾिजी वेलकम बि कयूं त जेको बि जिते को कंफ्लिक्टिंग या को अपोनेंट असांजे नुक़्ते नज़र अचे थो त असां उनखे दिलि सां क़बूल बि कयूं। छो त इहा ई रिवायत आहे जेका असांखे कलेक्टिव पॉलिटिकल थाट ऐं जेका हिकिड़े ॾिसां में जेका सियासी धारा उन में ॾिसण में मदद कंदी। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू सो मच।